नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त कतर खां पाकिस्तान खे इमदाद जी पहिरीं किस्त मिली वई है। नाणे वारे वज़ारत जे ज़रिए मूजिब कतर $3 अरब जी इमदाद जो ऐलान कयो, जंहिंमें पाकिस्तान खे $50 करोड़ जी पहिरीं किस्त मिली वई है, जंहिंसां पाकिस्तान जे नाणे वारे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थींदो। यादि रहे त कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी 22 जून ते 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुतो, जिते हिन ॿिन्ही मुल्कनि जे विच में मुख़्तलिफ़ शोबनि में तावन जे मुआहिदनि ते सयूं पिणु कयूं हुयूं। दौरे जे ॿिए ॾींहं ते कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी जी हिदायतनि ते कतर जे नायब वज़ीर आज़म ऐं घरू वज़ारत पाकिस्तान में $3 अरब जी सरमायाकारी जो ऐलान कयो, जेको डिपॉज़िट ऐं डायरेक्ट इन्वेस्टमेंट जी सूरत में थींदो। कतर नायब वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जे विच में $9 अरब जी भाईवारी थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।